यासिर पापा एकदम ही हली वियो घर में। हालांकि पापा के तो धक भी लगल है हुए भी मुझे तो बस ये टेंशन आहे तो कुछ तो जरूर थियो आहे। खबर है मामा मुझे बाहर वञण जी भी परमिशन न पे ॾिनी। इलाही इंसिस्ट खां पोइ तोखे हिते घुराइण जी इजाज़त ॾिनी आहे। इहो ॿुधायो आहे त पापा जे ख़िलाफ़ साज़िशूं थी रहियूं आहिनि। अॼु जी अख़बार में 3 अहम ख़बरूं शाया थियूं आहिनि जेकॾहिं उन्हनि जो जाइज़ो कबो त मालूम थींदो त चाचा सोराब जे हितां निकिरण जो मतिलबु छा हो। 3 ख़बरूं छा आयो आहे अख़बार में? रिपोर्टिंग में इहो ज़ाहिर कयो वियो आहे त SSP जमाल हिकु टास्क फोर्स जोड़ी आहे। उन जी आड़ में सुल्तान सां गॾिजी गैर क़ानूनी सरगर्मियुनि में शामिल आहे। ऐं हिकु ॿी ख़बर बि आहे त अफ्रीकन ड्रग डीलर कराची में मारिजी वियो आहे ऐं उन जा नाता सुल्तान सां मिलियल आहिनि। ऐं टी इहा ख़बर आहे त नामयारी सनतकार सोराब ख़ान खे हिकु दफ़ो ॿीहर ISO पारां बहितरीन बिज़नेसमैन जो अवार्ड ॾियण लाइ नामज़द कयो वियो आहे। हाँ यासिर, पर यह तो लास्ट ईयर जी न्यूज़ आहे। हाँ, मूं इहा ख़बर पढ़ी हुई ऐं मां पाण बि इन इवेंट में वियो हुयुसि जिते चाचा खे हिकु बहितरीन बिज़नेसमैन जो अवार्ड ॾिनो वियो। ऐं इहा साॻी ऐं पुराणी न्यूज़ कीअं लॻराई आहे? आख़िर हिन जे पोयां मक़सदु छा आहे, इहो ॾिसणो पवंदो। छा पाण खे जमाल सां ॻाल्हाइणु घुरिजे? पाण वटि ॿियो को ऑप्शन बि कोन्हे ऐं जमाल जल्दी मिले बि कोन थो। ईअं कर तूं जमाल सां ॻाल्हाई वठि, हू ज़रूरु तोखे सुठो रिस्पॉन्स ॾींदो। अगरि जमाल जी नज़रुनि सां ॾिसिजे त चाचा सोराब कानून जो ॾोहारी आहे ऐं हू गैर क़ानूनी सरगर्मियुनि में बि इन्वॉल्व आहे ऐं इहा SSP जमाल जी हिकु स्टेटमेंट रही चुकी आहे। ऐं जमाल असांखे हिन महिल ताईं इन मामले में काफ़ी सपोर्ट करे चुको आहे छो त चाचा सोराब खे हिन महिल ताईं कानून जी गिरफ़्त में न आंदो वियो आहे। पर इहा ख़बर उनखे ज़रूरु हूंदी छो वो काफ़ी टाइम खां पापा खे फॉलो करे रहियो आहे। मां जमाल सां ॻाल्हाए थो वठां, मुंहिंजे ख़्याल सां उनखे सभु ख़बर हूंदी। मां उनखे फ़ोन थी कयां, तूं मुंहिंजे फ़ोन ते ॻाल्हाए वठि। फ़ोन बंदि पियो अचे, वरी सां ट्राई कयां। ओके, तूं परेशान न थी, मां जमाल सां ॻाल्हाए वठंदुसि। ऐं तूं चाची खे हाणे ई कुझु शयूं ॿुधाए छॾ छो त मामिलो वधीक पियो संजीदा थींदो वञे। छो त हाणे इहो एतमाद में वठणु लाज़मी आहे छो जो असां इहो सभु कुझु चाचा जी बहितरी लाइ करे रहिया आहियूं ऐं असां न कंदासीं त ॿियो केरु कंदो? यासिर, मामा इन ॻाल्हि ते बिल्कुलु यकीन न कंदी। मामा जे दिमाग़ में इहो ई पियो हले त इहा तव्हां ॿई गेम खेॾे रहिया आहियो, तूं ऐं अंकल कुर्बान। मामा जे दिलि में इलाही नफ़रत भरियल आहे तव्हांजे ख़िलाफ़। मां चाची सां ॻाल्हायां? यार, तोखे ख़बर आहे तुंहिंजो हिते अचणु मामा खे सख़्तु नापसंदि आहे। इहो बि मूं मजबूर कयो मामा खे, पोइ परमिशन ॾिनी आहे। अगरि हुन घर अचणु ॾिनो आहे त उहा मुंहिंजी ॻाल्हि ज़रूरु ॿुधंदी। मूंखे यकीन आहे त चाची चाचा जे लाइ पॉज़िटिव अप्रोच रखंदी आहे, सो हू पॉज़िटिव रिस्पॉन्स ज़रूरु कंदी। ठीकु आहे, ईअं थी कयां, मां पहिरीं मामा सां ॻाल्हाए थी वठां, उनखां पोइ तूं अंदरि अचिजांइ, सही आहे? ॿई मिली करे मामा खे एतमाद में वठी था वठूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।